बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जितो जो ख़ुशी जो आबाद जो असां वटि भला साईं जो रहमी करम आहे। अॼु असां पंहिंजे चैनल ते तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मच्छी जो बोड़। असांजे ॻोठ में मच्छी जो बोड़ कीअं पचायो वेंदो आहे, अॼु तव्हांखे उन तरीक़े सां मच्छी पचाइणु सेखारियूं। सभ खां पहिरीं मां मच्छी खई आहे। मच्छी असांजे ॻोठनि में वठंदा आहियूं त उनखे कटे ॾींदा आहिनि ऐं उन में मसालो बि ॾेई ॾींदा आहिनि। त थोरी देरि असां मच्छी खे रखूं था त इहे पंहिंजो मसाले जो टेस्ट जज़्ब करे। उनखां अलावा मां सॼनि मसालनि में दालचीनी, जीरो, तक़रीबन सॼो गरम मसालो खयो आहे, नंढा फोटा, वॾा फोटा, लौंग ऐं कारा मिर्च। उनखां अलावा मेथी आहे, ख़ुश्क मेथी, उहा बि असां खणी वरिती आहे। बसर खयां आहिनि 1 किलो खनि, थूम खई आहे, टमाटा खयां आहिनि, कुझु सावा मिर्च खयां आहिनि। उनखां अलावा असां सावा धाणा खयां आहिनि। ॿियनि मसालनि में मां खयो आहे पैकेट वारो मच्छी जो मसालो, लूणु, ॻाढ़ा मिर्च, हेड ऐं उन सां गॾोगॾु धाणा। असां हिन बोड़ में पटाटा बि शामिलु कंदासीं ऐं 1 कोप गिह जो। सभ खां पहिरीं मच्छी मां धोई आई आहियां ऐं उनखे कटे मां नंढियुनि बेरियुनि में कयो आहे। हिते मां थूम ऐं जेको आहे सो मेथी खे मिक्स करे कुटे थी वठां। तई मां सभ खां पहिरीं बाहि ॿारी आहे, उन ते मां तई रखी आहे ऐं उन में 1 कोप गिह जो विधो आहे। उन में मां थोरो ख़ुश्क अटो जेको हूंदो आहे, खुश्को चवंदा आहियूं, उहो विझी थी छॾियां। उन सां छा थींदो आहे त मच्छी असांजी तेल में चिमड़ंदी न आहे। मच्छी खे असां फ्राए था कयूं, तेल असांजो गरम आहे। मच्छी खे असां हिते चङी तरह फ्राए कंदासीं। मच्छी खे फ्राए करण जे दौरान मां हिन में थोरी हेड शामिलु करे छॾींदमि। इन सां छा थींदो त मच्छी जो कलर तमामु ख़ूबसूरत ईंदो ऐं मच्छी जेको आहे सो सड़ंदी बि न। सॼी मच्छी मां कटे बेरियुनि में करे छॾी हुई, नंढनि पीसिस में करे छॾी हुई। मच्छी खे असां फ्राए करे वठंदासीं चङी तरह। सॼी फुल मच्छी खे मां हिते फ्राए थी करे छॾियां। हीअ ॻोठ जो ट्रेडिशनल आम तरीक़ो आहे जेको अक्सर ॻोठनि में पचाई वेंदी आहे मच्छी, उहा इन तरीक़े सां पचाई वेंदी आहे। हिन बोड़ में रस थींदी आहे, रस वारी भाॼी हिनखे चइबो आहे। असां पहिरीं सयल मच्छी जो तरीक़ो तव्हां सां शेयर कयो हो, उन में रस थोरी घटि थींदी आहे ऐं हिन बोड़ में वरी मच्छीअ में रस थोरी वधीक थींदी आहे। कुझु वक़्तु पहिरीं हिकु अदी असांखे शोरबे वारी मच्छी जी फरमाइश कई हुई, जेका असां ॾाढी लेट सां हुनजी पूरी करे रहिया आहियूं। त हुन अदीअ जे लाइ इहे स्पेशली असां हुनजी फरमाइश ते ई मच्छी पिया तयारु कयूं। मच्छी फ्राए करण खां पोइ मां हिन में मच्छी वारो जेको पैकेट वारो मसालो आहे उनखे मां हिन जे मथां थोरो छिटकारे थी छॾियां। जेको गिहु असांजो मच्छी फ्राए करण में बची वियो हो, उहो गिहु असां हारींदासीं न, उहो वेस्ट न कंदासीं। उहो असां देगड़ी चाढ़ी आहे उन में इस्तेमालु कंदासीं। उन में असां हिते बसर था विझी छॾियूं। बसर मां हल्को गोल्डन करण खां पोइ मां हिन में जेको आहे सो सभु मसाला तक़रीबन जेके बि ख़ुश्क मसाला हुआ, उन में दालचीनी बि असां कुटे वरिती, गरम मसालो जेको बि हुयो कुटियल आहे उहो विझंदासीं। उन सां गॾोगॾु टमाटा, सावा मिर्च ऐं पटाटा, इहे सभु मिक्स करे उन गोल्डन फ्राए बसर में विझंदासीं। हिते मां थोरी रिकॉर्डिंग न करे सघी आहियां, उन लाइ माज़रत, पर जीअं ई मुंहिंजो हल्को गोल्डन बसर थी वियो हो त मां उन में इहे सभु मसाला शामिलु करे छॾिया। हिननि खे असां थोरो हिते हल्को भुञंदासीं ऐं हिनखे ढक था ॾेई छॾियूं। टमाटनि जो पंहिंजो ई पाणी आहे, उन में ई ॻरंदा रहंदा। वरी असां हिकु प्लेट में सभु मसाला था खणूं। उन में कुटियल गरम मसालो, मेथी ऐं थूम बि असां हिकु तरफ़ कुटे था वठूं। थूम सां गॾोगॾु असां धाणा बि उन सां गॾोगॾु कुटे था वठूं। ॿिए तरफ़ असांजो बोड़ तयारु पियो थिए ऐं उहो भाॼी पटाटा उते गरनि पिया। इहो कुटियल मसालो ऐं उन सां गॾोगॾु असां जेको बोड़ तयारु कयो आहे उन मां 2 स्पून कढी करे, जॾहिं घाटो बोड़ थी वेंदो त उन मां 2 स्पून कढी करे उन कुटियल मसाले में मिक्स कंदासीं ऐं उन सां गॾोगॾु जेको ख़ुश्क मसालो मां कढियो हुयो, धाणा, मिर्च, लूणु ऐं पैकेट वारो मसालो, उहो उन ई मसाले में मां मिक्स कंदमि। हिते थोरो गरम मसालो आहे ऐं थोरी गरम भाॼी आहे, त उनजो थोरो हथ जो एहतियात कजो। चमचे सां तव्हां मिक्स करे सघो था। ऐं हाणे जेका मच्छी मां फ्राए करे रखी हुई, उन मच्छीअ जे मथां इहो सेम मसालो, साॻो मसालो, हिन में भाॼीअ जी रस जो थोरो हुई शामिलु, घाटो बसर फ्राए थियल हुयो, थूम हुई ऐं सुका धाणा हुआ ऐं उन सां गॾु सभु पाउडर वारा मसाला जेके बि हुआ, ॻाढ़ा मिर्च, हेड वग़ैरह, उहे सभु हुयूं। उहे सभु जेको आहे मां मच्छी फ्राए जे मथां हल्को हल्को करे थोरो लॻाए थी छॾियां। ॿिए तरफ़ असांजा पटाटा गरनि पिया, टमाटा, उहे सभु असांजी भाॼी ॿिए तरफ़ तयारु थी रही आहे। हल्की बाहि करे मां उनखे ढक ॾेई छॾियो आहे। हीउ मसालो सॼो मां जेको आहे सो मच्छी खे ॾेई थी छॾियां। हीउ ॾिसो असां सभु मसालो पंहिंजी मच्छी खे ॾेई छॾियो आहे। ॿिए तरफ़ असांजी भाॼी जेका आहे उहा पची चुकी आहे, पटाटा तक़रीबन ॻरी विया आहिनि। हाणे उहा ई मच्छी फ्राए थियल जंहिंखे मां मसालो लॻायो हो, उहा मां मच्छी उन ई बोड़ में विझी थी छॾियां। पर मां हिनखे पाणी में नथी ॿोड़े छॾियां, सफ़ा थोरो मथे थी रखां त जीअं हुनजो मसालो हुनजे मथां ई रहे। ऐं जेतिरो मूंखे पाणी हुन में विझणो हो मां उहो शामिलु करे छॾियो। आख़िर में मां हिन जे मथां थोरी मेथी छटकारे थी छॾियां
ऐं मूंखे जेतिरो पाणी या रस घुरबल हुई उहा मां विझी पाणी हुनखे छॾे ॾिनो ॻरण लाइ। उमेद थी कयां त अॼु जी भाॼी तव्हांखे वणी हूंदी। इहा ॾाढी टेस्टी मच्छी थींदी आहे। असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। वरी मिलंदासीं।